बादशाह त ख़बर ख़ैर जी ॿुधी हिकु माना ॾाढो हक़ीक़त थियो त मुंहिंजो अकुल वारनि सां वास्तो पइजी वियो। पोइ कोई जॾहिं फ़ैसिले वारी ॻाल्हि पंहिंजे मथां आया त हिते बादशाह जो अखियूं बि खुलियूं मिलियूं न ही त वॾो कमु दाणाई जो आहे। हाणे हिननि जी भाइरनि जी मोहबत बि पाण में बरक़रार रहे ऐं हिननि जो लाल बि हिननि मां ई मिले। हाणे इहा त ॻाल्हि सम्झ खां ई ॿाहिरि आहे। चङो हाणे ॻाल्हि वॾी आहे। तव्हां चओ था लाल बि लभनि ऐं प्रीत बि मोहबत बि तव्हां भाइरनि जी पाण में रहिजी वञे त हिन जे लाइ असांखे सोचण जो हिकिड़ो टाइम ॾियो त असां हिन खे चोर खे पकड़ियूं त तव्हां मां चोर कहिड़ो आहे। बिराजक भाषा अलाउद्दीन सवाइ करण खे अॾु मिली वियो। हिननि जी देखभाल कयो, हिननि जी ख़िदमत शुरू कयो। हिननि जी ख़िदमत शुरू थिए, हिननि जी हर शइ की करते बादशाह जी शाम जो राति जो कचहरी जे टाइम पूरी थी। बादशाह उतां मोकिलाए कचहरी खां घर आयो। घर वारी चयोसि बानी खे अकल न जल्दी कर, बादशाह जो खानो लॻा। बादशाह चयो मानी खाइण जे मुंड में न आहियां। शहज़ाद चयो शायदि को अहिड़ो को पंहिंजी तबियत जो ख़्यालु हूंदुसि। झटि दफ़ा गुज़री त वरी बि चई त कीअं आहे तबियत, छाजे लाइ मानी नथो खाई, मानी खा। चवनि न मानी मूंखां नथी हले, मां न खायूं। हिते थोरी शहज़ादी कंफ्यूज़ थी ऐं हिन जूं ॻाल्हियूं ॿुधई। छो ख़ैर त आहे तूं छाजे लाइ तुंहिंजी तबियत सही न आहे, तूं छा ॻाल्हि आहे ॿुधाए असांखे। चई ॻाल्हि का बि कान्हे, बसि मां न खाईंदुसि। मानी छो न खाईंदे, ख़ैर त आहे तूं ॿुधाए तबियत जा को मसइलो मसाल का ख़बर त पवे न असांखे। हे बसि विच ते ॻाल्हि खे ॻीतियूं वेठो हुजे। ताऊं शहज़ादी जेका धीअ हुई बादशाह जी, उहा बि माना ख़बरुनि खे ॿुधई त उहा बि हेठि लही आई महल खां। मां खां पुछा की अमा छा आहे। बादशाह दादी ॻाल्हि कई धीअ सां पंहिंजे सां। चई तुंहिंजो बाबो मानी नथो खाए। चई बाबा छाजे लाइ मानी नथा खाओ, ख़ैर त आहे न हाले। चई हाणे मां वरी केतिरो ॻाल्हि खे रखंदुमि, दिमाग़ में त ॻाल्हि मुंहिंजे मां भरिजी वई आहे। हाणे माना मतिलबु ॻाल्हि त करणी पवंदी। चई बाबा हिकिड़ो अहिड़ा दाना हटे भाइर पाण में आया आहिनि, उन्हनि जा हिकिड़ा अहिड़ा अकुलमंद आहिनि जेको उन्हनि जी का अकुल जी का ॻाल्हि ई न केतिरी कजे बि घटि आहे। हाणे उन्हनि जो लाल हिकिड़ो उन्हनि रखण जे टाइम में कठे कयो आहे ऐं कढण जे टाइम विया आहिनि त ॿ लाल आहिनि, टियों न आहे। उहो चवनि था असां चोर बि असां में या टिनिनि में असां सां न वेड़, न असांखे का तकलीफ़ ॾिए, न सज़ा ॾिए। पंहिंजे अकुल जी असांजी ॻाल्हियुनि मां असांखे कचालियुनि मां असांजे गुफ़्तारनि मां असांखे लाल कढी ॾिए त चोर कहिड़ो आहे। हाणे मूं कीअं ख़बर पवे त हे चोर हिननि मां कहिड़ो आहे। चई बाबा तूं मानी खा ला चङाई कंदो, इहा एॾी वॾी ॻाल्हि कान्हे। चई चवीं छा थो। चई बाबा हाणे मां तव्हांखे चयुमि एॾी वॾी ॻाल्हि न आहे ऐं इहा चोर मां तव्हांखे कढी ॾियां त पोइ तव्हां छा पोइ अदल इंसाफ़ कंदो। चई जेको अदल जे वक़्त जे तराज़ू जे फ़ैसिले में ईंदो इनशा मां उहो अदल कंदुसि। चई ठीकु आहे वाह चोर मां तोखे ज़ाहिर करे ॾींदुसि, पोइ तूं जेको बि फ़ैसिलो करी। चई बाबा तूं कीअं करे ॾींदे। चई सुभाणे तूं बादशाही पोशाक जेका आहे चमड़ा पोशाक बादशाहूं अहिड़ा हूंदा हुआ जेके उन ज़रूरत जे टाइम में उहा पोशाक बादशाही पाए ईंदा हुआ। सिर्फ़ु अखियूं ज़ाहिर हूंदियूं हुयूं, ॿियो जिस्म को बि ज़ाहिर न हूंदो। हर को चवंदो इहो अंदाज़ो हूंदो बादशाह जो वॾो को फ़ैसिलो आहे ऐं उन पोशाक खे हर को ॾिसी। जीअं अॼोके दौर में बि हर अफ़सर खे अलाह पाक इज़त ॾिनी आहे ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो रैंक ॾिनो अथई त उनखे पंहिंजा फूल, पंहिंजा उनजा जेके सितारा आहिनि उहे उन्हनि खे ॾिना अथई। ऐं उन दौर जे हिसाब सां बि जहिड़ा बादशाह हुया उन्हनि जो ओड़ो ओड़ो वरी हिसाबु किताबु हूंदो हुयो। ऐं जंहिंमें जिन्हनि जा के वॾा बादशाह हूंदा नंढा उन्हनि जे साल जे हिसाब सां वञी उन्हनि खे सुंघ ॾींदा हुया।
उन्हनि जो वरी ओड़ो पोशाक हूंदो हुयो। उहा पंहिंजे वालिद जो पोशाक पाए महफ़िल में अची वई। महफ़िल में ॿियो ॾींहुं जॾहिं थियो उन ॾियारे ते सॼो सुबुह जो हिननि राजमहाल जेको घुरायो ऐं हक़ीक़त कयो ऐं उन खां पोइ में शाम जो जॾहिं काचारी अची जीअं फ़ैसिला थींदा आहिनि काचारियुनि में जेके हर को अची उन में शिरकत कंदो आहे। हिते अलाह जे कुदरत सां बादशाह अची जॾहिं हाणे शहज़ादी हुई त शहज़ादी पर बादशाह जे तख़्त जे मथां वेही उहो पोशाक पाए वेठी। हर को चए पियो हीउ बादशाह ई आहे, बादशाह जे हक़ीक़त में आहे। वध में हिकिड़ो हमरा विहारी चई हे हिकिड़ो फिरियादी आयो आहे, ॿुधो आहे इहे तव्हां ॾाढा अक़लमंद आहियो, ॾाढा फ़ैसिला कंदा आहियो, तव्हांजो फ़ैसिलो बि हे चए थो पहिरियों मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधाइनि पोइ थी सघे थो मथां मां बि हिननि जो फ़ैसिलो ॿुधायां। हा मां फ़ैसिलो ॿुधा तुंहिंजो छा फ़ैसिलो आहे? चए मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे मां हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे उनजो मुंहिंजो दिमाग़ु फ़ैसिलो नथो ॾेई सघे। तूं छा ॾिठो आहे? चई मां हिकु शहज़ादे ऐं शहज़ादी जी कहाणी आहे मूं वटि जेका मूं ॾिठी आहे अखियुनि सां। छा बाबा तूं ॾिठी आहे? चई मूं ॾिठी आहे त हिकिड़ो शहज़ादो आहे, हिकिड़ी शहज़ादी आहे ऐं उहो ॾाढो शहज़ादो हुनजे मथां मजबूर आहे। हर रोज़ उहो शहज़ादो जेको आहे उहो हुनजे ओसे पासे में हेॾा माना हुनजे ॾींहुं सॼो इंतज़ार में माना उनजे गौर फ़िकुर में ते काॾे थी वञे, छा थी करे, छा कमु थो करे, माना हुनजी ड्यूटी हुई माना। पर शहज़ादी कॾहिं बि हिन सां रज़ामंदी न ॾेखारियो, न को उहो ई फ़ैसिलो ॾेसि पई त तूं सां मां ॻाल्हाईंदुमि या तूं सां मां मिलंदुमि, कुझु बि न। हिकिड़े ॾींहं गुज़रंदा रहिया, काफ़ी टाइम वक़्तु वियो हली, कुझु ॾींहंनि खां पोइ में हिकिड़े अहिड़े जॻह ते शहज़ादी हिन शहज़ादे जे हथ में अची वई जेका उते न को ॿियो माण्हू हुयो, न को उते को शहज़ादी जो बचण जो को बि उते को हिसाबु किताबु कोन हो। भली केॾियूं बि दाहूं करे, केॾी बि हक़ीक़तूं करे, तॾहिं बि माना शहज़ादी सम्झो उते बेवस हिकिड़ी माना हालत में हिनजे उन इलाइक़े में अची वई। हिन चयो शहज़ादी ॻाल्हि ॿुध, मां केतिरा ॼाणा तुंहिंजे पोयों हेतिरो तोखे इहो ख़्यालु न पियो थिए त माना हक़ीक़त चई तूं भली हुजे, मां पंहिंजी जॻह ते पंहिंजे हिसाब सां पूरी हुउमि, मां छो मोहबत हर कंहिंजी मर्ज़ी आहे, कोई करे न करे, तूं ज़बरदस्ती मोहबत मूंसां कंदे छा? चई भली तूं अॻ में न मञियो न मुंहिंजी ॻाल्हि खे, हाणे मूंखे ज़बरदस्ती बि मोहबत तोसां करणी पवंदी। चई तूं ॻाल्हाईंदो वञी ॻाल्हि चई कुझु बि थी पवंदी, मां अॼु माना मतिलबु जो कुझु बि हिसाबु किताब हुया तूं बि किरास करे छॾिया आहिनि त मां बि किरास करे छॾिया आहिनि। अॼु तुंहिंजी इज़त मूं वटि महफ़ूज़ न आहे। जो होश कर बेहोश न थी, चई कुझु बि न थींदी। चई भले मूंखे ॿुधाए तूं वाक़ई मूंसां मोहबत करींदो? चई तोखे तसली अञा यकीन न आयो आहे, हेतिरो मां ख्वालु ख़राबु थियो, हेतिरो तुंहिंजो पोयों दर बदर आया, सुबुह खां वठी शाम ताणी रातूं पइजी थियूं वञनि, तॾहिं हर शइ वरी तूं आराम गाह में थो थिए, तॾहिं बेवस थी अची पंहिंजे बिस्तरे ते थो पहुचा, तोखे अञा कहिड़ो सबूत ॾियां? चई इहो सबूत मुंहिंजे लाइ काफ़ी न आहे, मूंखे अहिड़ो सबूत तूं ॾे जंहिंमें मूंखे तसली थिए त वाक़ई तूं मूंसां मोहबत करींदो। चई तूं छा चवणु चाहीं थी? चई मां चवणु इहो थो चाहियां तूं मूंसां मोहबत एतिरो करींदो न त मूंखां तूं हिनमहिल हथु कर, मां वाक़ई तोसां मोटी मोहबत कंदुमि। चई
छा गारंटी आहे इन जो? चई गारंटी इहा आहे जो तूं मूंखां हिन महिल जो हथु खणंदे त मां शादी खां अॻु में कोशिशि कंदासीं त ॿई हिक ॿिए सां हक़ निकाह थियूं, पर जे हक़ निकाह न थियासीं मां ॿिए जे हक़ीक़त थी वियुमि त इहो कौल आहे, अॻ में उन जो हक़ु खणी तोखे अची ॾींदुसि, पोइ हुन सां वञी मिलंदुसि। इहो मुंहिंजो नुक़सानु कौल आहे। ऐं जे न तुंहिंजे ते महिल गिरेब में आहियां न, हाणे तूं जे हरू भरू मुंहिंजी इज़त लुटींदे त पोइ इहो ई चकर थी वरी ज़िंदगी तोसां मां मिलंदुमि न। हूअं पोइ मुंहिंजो तुंहिंजो ज़िंदगी जो माना अॼु खां पोइ इहो तोसां वाइदो आहे, मुंहिंजो तुंहिंजो ज़िंदगी जो दोस्ती जो फ़ैसिलो आहे, मरंदासीं जीअंदासीं इकठे। आशिक़ इहा ॻाल्हि ॿुधी गौर फ़िकुर में पइजी वियो, दिलि में चई अरे हेतिरो टाइम बि हलियुमि न ते बि हलां पियो न, हाणे त भेण हाउ कयोसीं, अलाह मालिका मथां ज़िंदगी जे मुंहिंजे में अची वञे गुलशन में वाह वाह भेण, मां छो हुनजे हक़ खे हाली हरू भरू विञायां। चई ठीकु आहे मां तोखे छॾे ॾियुमि, पर पंहिंजे वाइदे खे शहज़ादी यादि कजांइ। चई तूं बेग़म थी वञ, मां तुंहिंजी अॼु बि तुंहिंजी आहियां, सुभाणे बि तुंहिंजी आहियां।